नाम ख़बर खां वाक़िआ गई ॾियूं पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे कोशिशुनि जी सोबत आहे। तकरारी केनालनि जो मंसूबो रद्द थी वियो आहे। गॾियल मफ़ादनि वारी कौंसिल सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। पधिराई जारी कई वई आहे त सूबनि में इत्तफ़ाक़ी राय खां सवाइ वफ़ाक़ी सरकार को बि केनाल न ठाहींदो। अहम ख़बर खां नाज़रीन वाक़िआ आगाही ॾियूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे अवाम जे कोशिशुनि जी सोबत आहे। तकरारी केनालनि जो मंसूबो रद्द थी वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे, चयो आहे अॻवान राशिद महमूद सुमरो सां। अस्सलाम वालेकुम राशिद महमूद सुमरो साहब। जी वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। राशिद महमूद सुमरो साहब, पीपल्स पार्टी ऐं सिंध जे अवाम जी गॾियल कोशिशुनि जी सोबत आहे। तकरारी केनालनि जो मंसूबो रद्द थी वियो आहे। इन हवाले सां अवां जो छा चवणु आहे? सभ खां पहिरियां त मां अल्लाह तबारक व तआला जे हुज़ूर शुक्र जो सजदो बजा थो आणियां ऐं उन खां पोइ सिंध जे अवाम खे, ख़ासि तौर ते जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि खे, सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे, दीनी मज़हबी सियासी क़ौम परस्त जमातुनि जे कारकुननि अॻवाननि खे, वकला बिरादरी जे हिक हिक फ़र्द खे दिलि जे गहराइनि सां ख़िराज अक़ीदत, ख़िराज तहसीन पेश करियां थो। यकीनन अॼु सिंध जी फतह थी आहे, सिंध जे अवाम जी फतह थी आहे ऐं जेकॾहिं इहो मनसूबो ख़ुदा न ख़ास्ता थी वञे हा त सिंध बंजर थी वञे हा। असां पंहिंजे सिंध खे बंजर थियण खां बचायो आहे। वफ़ाक़ी हुकूमत आइंदा बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को इक़दाम कंदी, सिंध जो अवाम सरापा एहतिजाज रहंदो, जमीयत उलमा इस्लाम सरापा एहतिजाज रहंदी, पंहिंजे धरतीअ जे हक़नि जे लाइ जद्दोजहद जारी रखंदासीं। उन सां गॾोगॾु जेका ज़मीनूं अलाट कयूं वयूं आहिनि, मुंहिंजी जमात खे उन ते बि शदीद तहफ़ुज़ात आहिनि। मुंहिंजो अॼु बि मुतालबो साॻियो ई आहे त केनाल जो मनसूबो त वापसि वरितो वियो आहे, लेकिन ज़मीनूं जेकियूं अलाट कई वयूं आहिनि उहा सिंध जी मिल्कियत आहे, अवाम जी मिल्कियत आहे। उन्हनि ज़मीनुनि खे बि फौरी तौर ते वापसि वरितो वञे। सिंध जे अवाम जे हक़नि जे हासिलात जे लाइ जमीयत उलमा इस्लाम पंहिंजी जद्दोजहद जारी रखंदी। मां सिंध जे इहा बि आगाही ॾिजो ऐं तव्हांजो छा चवणु आहे इन हवाले सां त जेके धरना लॻल आहिनि, तव्हां काई अपील, काई गुज़ारिश कंदो त धरना जल्द खां जल्द ख़तमु कया वञनि, त जीअं जेकी अवाम खे तकलीफ़ूं अची रहियूं आहिनि, माल बुख विघे मरी रहियो आहे, इन हवाले सां मां धरननि वारनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? मुंहिंजी ॻाल्हि पोइ थी आहे वकला सां ऐं मां उन्हनि खे इहा ई अपील कई आहे त जेको पहिरियों बुनियादी मुतालबो हो, बुनियादी मुतालबो तस्लीम थी चुको आहे। नोटिफिकेशन में वाज़े तौर ते केनाल जे कम बंदि करण ऐं पुराणे नोटिफिकेशन खे वापसि वठण जो ज़िक्र थियल आहे। लिहाज़ा उनखे ख़ुशामदेद चवंदे वकील ॿाहिरि रोड ऐं रस्तनि खे खोलिन ऐं ज़मीनुनि जे वापसीअ ताईं जद्दोजहद जारी रहंदी। उन जे लाइ मुशावरत सां अॻिते वधी करे क़ौम खे गॾु खणी करे जद्दोजहद जारी रखंदासीं। वॾी महिरबानी राशिद महमूद सुमरो साहब, वक़्तु ॾियण जे लाइ। आम ख़बर खां नाफ़ी नवां खे आगाही ॾियूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे कोशिशुनि जी सोबत आहे। तकरारी केनालनि जो मंसूबो रद्द थी वियो आहे। गॾियल मफ़ादनि वारी कौंसिल सिंधु दरिया मां नवां केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे।